प्रोग्राम में भलीकार व्यूज़ टाइम सां गॾु मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, पूरी सिंध में बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे, पर रिलीफ कमनि ते वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध हुकूमत में तकरार अञा बरक़रार आहे। काल्ह वज़ीर जी सरबराही में वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो, जंहिंमें सिंध में बरसातुनि सबबि थियल नुक़सान ते ॻाल्हि ॿोल थी। वफ़ाक़ी हुकूमत पारां NDA में जी रिपोर्ट पेश थियण बैदि बरसात मुतासिरनि जे रिलीफ लाइ मदद करण जी ॻाल्हि कई वई, पर इहो बि चयो वियो त रिलीफ जा पैसा सिंध हुकूमत खे न ॾींदासीं। इन सूरत ते राय मालूम करण लाइ अॼु सां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे, जो असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर मेमन साहब, सोहेल सांगी साहब ऐं इनाम भट्टी साहब। महिमाननि खे भलीकार चऊं था। प्रोग्राम में हलूं था डॉक्टर जमील साहब जी। डॉक्टर साहब, इहो ॿुधायो त हिन ताज़ियुनि बरसातुनि सबबि या उनजे करे जेका ॿोॾि आई आहे उनजे सबबि 25 लख खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं अरबें रुपयनि जी जेका ज़रई मैशियत आहे उहा तबाह थी आहे, पर वफ़ाक़ ऐं सिंध में अञा ताईं रिलीफ जे कमनि ते को पाण में इतफ़ाक़ न थियो आहे। इन पूरी सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? हाँ, माण्हुनि सां ज़ुल्म आहे, इहे बसि पाण में विढ़नि, हिक ॿिए जा वार पटनि, जेको बि कनि, पर माण्हुनि सां त ज़ुल्म आहे न। इहो सिधो माण्हुनि सां ज़ुल्म आहे। हाणे सवाल इहो पैदा थिए थो पियो त पैसा नथा ॾियणु चाहिनि सिंध गवर्नमेंट खे, त को ॿियो को पैरेलल निज़ाम जेसीं ताईं ठाहींदा। निज़ाम इहो आहे त जेको NDA में जे थ्रू जेके पैसा ईंदा आहिनि डिस्ट्रिक्ट लेवल ते, तहसील लेवल ते, उते सॼो हिकिड़ो स्ट्रक्चर ठहियलु आहे। उहो स्ट्रक्चर जेको ठहियलु आहे उहो डिस्ट्रिक्ट डिज़ास्टर मैनेजमेंट कमेटी, जंहिंजो DC सर्वर आहे। उहो हिकु चेन उहा आहे, सप्लाई चेन उहा थी ठहे। ऐं उन जे बदिरां ॿियो को निज़ाम आणींदा, ॿियो को सिस्टम आणींदा, त उन में ज़ाहिर उन्हनि खे टाइम लॻंदो। ऐं उहो ॿियो को निज़ाम आणण जी ज़रूरत बि न आहे। वधि में वधि जेको तव्हां पैसा जेके ॾियनि था पिया, NDA में जा माण्हू उते हूंदा आहिनि, PDA में जा माण्हू उते हूंदा आहिनि, उहे इंश्योर करे वठंदा त उन्हनि जी हिकिड़ी ओवरसाइट थी पवंदी त जेके पैसा ॾियनि था पिया, जेको रिलीफ गुड्स ॾियनि था पिया, उहे माण्हुनि वटि पहुचे। त बाक़ी रहियो सुवाल ते हाणे बयानबाज़ियूं, इहे आहिनि पॉलिटिकल बयानबाज़ियूं। इहे कम खे रंडाइण लाइ, कम खे ख़राबु करण लाइ, डिले करण लाइ इहो काफ़ी इन्हनि शुरू करे छॾियो आहे इहो सिलसिलो। माण्हू वीचारा, तव्हां सिंध जी का हिकिड़ी डिस्ट्रिक्ट ॿुधायो, शायदि ई का डिस्ट्रिक्ट अहिड़ी हूंदी जेका इफेक्ट न थी हूंदी। मीरपुर ख़ासि जी एग्ज़ाम्पल तव्हां वठो, हैदराबाद जी वठो, मटियारी, नवाबशाह, मिठी, बदीन, ठटो, सांगड़, सजावल, जामशोरो, दादू, पटीदन, लाड़काणो, कंबर, जेके बि डिस्ट्रिक्ट आहिनि, समूरा डिस्ट्रिक्ट इफेक्ट थिया आहिनि उन मां। अॼु तव्हां ॾिसो LBOD जो जेको सिलसिलो 350 फिटनि जो जेको गारो लॻल आहे, उहो जा ताईं नथो हिननि खां संभालजेसि। त उन में हाणे पोयनि मामलनि खे जे ॾिसंदा थियूं त उन में असांखे ॾोह काफ़ी नज़र ईंदो, काफ़ी ॿियनि इदारनि जो, ख़ासि तौर ते सिंध गवर्नमेंट जो, इरीगेशन वारनि जो, ॿियनि जो इहो नज़र ईंदो। पर फ़िलहालु माण्हुनि खे रिलीफ पहुचाइण वारी ॻाल्हि आहे। इहा बि दुरुस्त ॻाल्हि आहे, इहा बि सही ॻाल्हि आहे त कैमरा जेके बि आहिनि सॼी पाकिस्तान मीडिया जा, उहे वॾे शहरनि में ख़ासि तौर ते कराची में अची वेही था रहनि। कराची में जे 50 माण्हू जाम बाग थिया आहिनि, जेके उहे 50 माण्हू जी जानू ज़ाया थियूं, त सिंध सॼी में 61 छा 65 या 70 ताईं पहुची वई हूंदी। त उहो सिंध सॼी में न, कराची खां अलावा उहे त वधीक माण्हू आहिनि। ऐं उनखे जॾहिं ॾिठो वञे त ज़ाहिर आहे उनखे रिलीफ बि खपे। ऐं जेके उते हाणे ॾिसो त माण्हू जेके आहिनि उते हॉस्पिटल तबाह थी विया आहिनि, स्कूल तबाह थी विया आहिनि, घर तबाह थी विया आहिनि, ॻोठ तबाह थियनि था पिया। माण्हू हाणे रोडनि ते अची वेठा आहिनि, त उन्हनि खे रिलीफ जो त बहरहाल खपे। हाणे सिंध गवर्नमेंट जेको कंहिं लिहाज़ रुगणो सही बि आहे, पर असां सिंध गवर्नमेंट खां जे ही पुछूं त तव्हांजी जेका तयारी आहे PDA में जी, तव्हांजा जेके इन्वेंट्री आहे, इन्वेंट्री माना जेके टेंटनि जी ॻाल्हि कई आहे बिलावल भुट्टे ज़रदारी, टेंट ठीकु आहे, उहो फेडरल गवर्नमेंट NDA में वटि स्टॉक्स थियनि, पर PDA में वटि बि उहो ई तरीक़ो आहे त इन्वेंट्री अॻुवाट ठाहे रखंदा आहिनि। अॻुवाट पंहिंजी इन्वेंट्री में जेके बि आइटम हूंदा आहिनि, खाधो हूंदो आहे, सप्लाई हूंदो आहे, वाटर हूंदी आहे, ब्लैंकेट्स हूंदा आहिनि, उन खां अलावा टेंट्स हूंदा आहिनि, इहे सभु त पहिरियां खां इन्वेंट्री ठहियलु आहे। घटि में घटि उहे बि कैमरा खे ॾेखारे छॾींदा, उहे बि घटि ॿुधाए छॾींदा PDA में वारा या प्रोविंशियल गवर्नमेंट वारा, बाबा असां इहे असां वटि हुयो, अॻुवाट असांजी तयारी हुई, इन तयारी मुताबिक़ जी
ठीकु आहे। आहे 2008 जो, उन मुताबिक़ असां बंदनि खे बि मज़बूत करे छॾियोसीं, पर तंहिं हूंदे बि इहो घरो लॻो असांजो ॾोह न आहे। पर कंहिंखे कुझु ॿुधाइनि त न, हू बि न। हाणे फेडरल गवर्नमेंट जेका फ्लड कमीशन जी, आहे जी। उहा इस्टेब्लिश थी आहे 1973 में। उन 73 में वापडा जी जो ज़िम्मो आहे। कॾहिं नालो तव्हां ॿुधो आहे त वापडा खे 90 बिलियन रुपया मिली चुकिया आहिनि, अञा ताईं किथे विया? उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी उन्हनि जे चार्टर में इहा ॻाल्हि आहे, प्रोटेक्टिंग द लाइफ प्रॉपर्टी ऑफ द पीपल। हाणे कंहिंजी ॻाल्हि हुयूं? फौज फेडरल गवर्नमेंट जी वापडा जी ॻाल्हि बि करे छॾी, मां तव्हांखे प्रोविंशियल गवर्नमेंट जी ॻाल्हि करे ठीकु आहे। छॾी। माण्हू वीचारा जेके आहिनि बसि रुली विया आहिनि। ठीकु आहे, हलूं था नसीर मेमन साहब ॾे। जी नसीर साहब, डॉक्टर साहब चयो त माण्हू रोडनि ते वेठा आहिनि, माण्हू परेशान आहिनि, माण्हुनि जो अलाह तरह सॼो जेको आहे उहो बरसाति ऐं ॿोॾि जे पाणी ॿुॾी वियो आहे। माण्हुनि खे रिलीफ जी ज़रूरत बि आहे, पर वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत में इहो तइ न थियो आहे त रिलीफ जा कम कंदो केरु? तव्हां हिन पूरी सूरत हाल खे कीअं था ॾिसो? पहिरीं ॻाल्हि त डिज़ास्टर रिस्पॉन्स में क्रिटिकल फैक्टर हूंदो आहे टाइमिंग। माण्हू जेको बेघर थी चुको, जंहिंजो घर लुड़ी वियो, जंहिं वटि वेलो खाइण लाइ, मानीअ लाइ ऐं मथो ढकण लाइ छित कान्हे, उनखे इन सां कड़ी कर सही वफ़ाक़ ऐं सूबे जी हुकूमतूं पाण में कहिड़ा फ़ैसिला कॾहिं थियूं कनि। पहिरीं ॻाल्हि इहा त बुनियादी ज़िम्मेवारी सूबे जी हुकूमत जी आहे। सूबे जी हुकूमत जो कमु आहे त पंहिंजे सूबे जे माण्हुनि जे इमीडिएट नीड रिलीफ ऐं रेस्क्यू जो जेको कमु आहे उहो अर्जेंसी घुरंदो आहे। उनखां पोइ जॾहिं रिकवरी ऐं रीसेटलमेंट जो स्टेज ईंदी आहे, उहा थोरी लॉन्ग टर्म हूंदी आहे। उन में तव्हां भली वफ़ाक़ सां जहिड़ा वेड़ा वेही कयो, पर हिन वक़्तु सिचुएशन इहा आहे त हज़ारे माण्हू बेघर आहिनि, उन्हनि जी हालत तमामु ख़राबु आहे। ऐं सिंध गवर्नमेंट जेकर उहो वफ़ाक़ खे दोरापा ॾींदी रहंदी त उन सां उहो पंहिंजी ज़िम्मेवारी खां अॼु कान थी वेंदी। अचूं था वफ़ाक़ जे पासे, उनजो बिल्कुलु हिकिड़ो सिंध हुकूमत सां जेको बुग़्ज़ आहे, उनजे नतीजे में इहो नथा ॾिसनि त हिन मुल्क जा माण्हू सफ़र पिया कनि। डिज़ास्टर में सॼो मुल्क खे हिकु जहिड़ो करे ॾिसबो आहे, इहो न ॾिसबो आहे त हीउ कहिड़े सूबे जो आहे। सो वफ़ाक़ जो बि पंहिंजी जाइ ते जेको रवैयो आहे उहो बिल्कुलु डिज़ास्टर वारे क्रिटिकल नीड्स जे एथिक्स जे ई ख़िलाफ़ु आहे। ऐं जेकर हू सिंध हुकूमत खे पैसा नथा ॾियणु चाहिनि, नो इशूज़, डायरेक्ट प्रोक्योरमेंट करियो, डायरेक्ट कॉन्ट्रैक्ट अवार्ड करियो। हिन स्टेट ते खपंदो छा आहे? हिन स्टेट ते माण्हू खे खपंदो आहे फूड, माण्हू खे खपंदो आहे शेल्टर, माण्हू खे खपंदी आहे बेसिक हेल्थ जी नीड। इहे बेसिक शयूं हूंदियूं न। सो एनडीए में तव्हांजी बॉडी आहे, उसूलन त उन जूं काउंटर पार्ट पीडीएमएस मौजूदु आहिनि। ऐं हिकिड़ो डिस्ट्रिक्ट जो बि स्ट्रक्चर आहे जेको अनफॉर्चुनेटली फाल कोन्हे, पर ठीकु आहे, तव्हां पीडीएमएस खे नथा ॾियणु चाहियो। इहो शुडंट बी द डिबेट। एनडीएमए खे तव्हां 3 नाला साफ़ करण लाइ अनलिमिटेड अथॉरिटी ॾेई ॿिए ॾींहुं कराची में लाहे था छॾियो। ऐं जॾहिं माण्हू मरनि था त तव्हां वेठा या बहस कयो त पैसा कंहिंखे ॾींदासीं? उते अनलिमिटेड ॾियण लाइ तव्हांखे इख़्तियार कोन्हे को। सो ही बुग़्ज़ आहे सिंध जे माण्हुनि सां वफ़ाक़ी हुकूमत जो बदकिस्मती सां। सिंध जो माण्हू वफ़ाक़ी हुकूमत जे बुग़्ज़ ऐं प्रोविंशियल हुकूमत जे लापरवाही जो विक्टिम आहे। इहे ॿई माण्हुनि सां ॾोह पिया कनि। इहे पहिरीं फुर्सत में माण्हुनि खे रिलीफ ॾियनि, माण्हुनि खे फूड खपे। मां पर्सनली फ्लड अफेक्टेड एरियाज़ में ॾिसी आयो, माण्हू मिज़रेबल कंडीशन ऐं उहो शर्मनाक आहे त हींअर इहो डिबेट हले त कंहिंजी पहिरें ज़िम्मेवारी आहे। दौरा कनि पिया, फलाण कनि पिया, जिन ॾींहं ते दौरा थियनि पिया, मूंखे ख़बर आहे त उन्हनि ॾींहं ते बि रातियुनि जो माण्हुनि खे मानी किथां ई कीअं पुगी आहे। तो मुंहिंजो ख़्यालु आहे सिंध हुकूमत पहिरें माण्हुनि जी ज़िम्मेवारी पूरी करे, वफ़ाक़ी हुकूमत माण्हुनि लाइ ज़िम्मेवारी पूरियूं कनि, पोइ पंहिंजा सियासी जहिड़ा निबेरनि। डायरेक्ट प्रोक्योरमेंट करनी आहे, डायरेक्ट प्रोक्योरमेंट कनि, डायरेक्ट ऑर्डर्स प्लेस कनि, न ॾियनि सिंध गवर्नमेंट खे माण्हुनि जी सारल आहिनि। हीउ बिल्कुलु हिकिड़ो क्रिमिनल एटीट्यूड आहे। ठीकु आहे, हलूं था सुहेल सांगी साहब ॾे। जी सुहेल साहब, तव्हां नसीर साहब जी ॻाल्हि ॿुधी त माण्हू मिज़रेबल कंडीशन्स में रहनि पिया ऐं वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत में इहो तइ न थियो आहे त रिलीफ जा कमु केरु कंदो? इन सूरत हाल खे कीअं था ॾिसो तव्हां? असूली तौर त इहा ॻाल्हि आहे त भई एनडीए में जो इन रिलीफ वारे कम में वञे छा। ॿिए नंबर ते ॻाल्हि आहे त जेकॾहिं सिंध गवर्नमेंट जा पैसा आहिनि त पोइ सिंध गवर्नमेंट जा पैसा आहिनि त सिंध गवर्नमेंट पाण पंहिंजे सूबे जे अंदरि हिकिड़ी सॉवरन अथॉरिटी आहे न, उन जे ज़रिए छो न। अच्छा, उनखां पोइ वफ़ाक़ जो वारो अचे थो न, त इन में आउं त इहो थो सम्झां त सिंध जे माण्हुनि खां इहो पलांद वरितो पियो वञे त भई उन्हनि पीटीआई खे या उनजे इत्तेहाद वोट छो कोन ॾिना। तव्हां जेकॾहिं मतिलबु त उते तव्हांजो को वजूद ई कोन हुयो। ऐं इवन जेको अॼु ताईं बि मतिलबु जेके बि पॉलिटिकल पार्टी वफ़ाक़ जे अंदरि कनि पियूं, उन जो जेको हेठि सतह ते को ढांचो ई कोन्हे। त तव्हां न को माण्हुनि ताईं था पहुचो, न को माण्हू तव्हां सां पहुची सघे, त पोइ सिंध जे माण्हुनि सां तव्हां इहो प्लान छो था कयो? भई सिंध जे माण्हू उनजे अॻियां जेका पार्टी हुई जंहिंखे हुन बहितर सम्झो, उनखे वोट ॾिनो, उनखे मैंडेट ॾिनो, त तव्हां जेकॾहिं हुन पार्टी सां जहिड़ो था करियो सिंध जे माण्हुनि सां। हिते जेको आहे सो इहा ॻाल्हि मतिलबु वफ़ाक़ में जेके माण्हू वेठल आहिनि, जेके तुरनि
उन्हनि खे सम्झणु खपे त पीपल्स पार्टी हिकिड़ी अलॻि शइ आहे ऐं सिंध हिकिड़ी अलॻि शइ आहे, ऐं इन करे पाण में इहो उनखे मिक्सअप न कनि। ऐं ॿिए नंबर ते जेका ॻाल्हि आहे, जीअं नसीर साहिबु ॻाल्हि कई पई त माण्हुनि जी थोरी ज़रूरत छा आहे, भई हीउ जेको सॼो उमरकोट, सांगड़, नवकोट, इहो सॼी पट्टी आहे बद्दी, भई हिते त माण्हुनि सां इहो वयल आहे जो उनखे अझो कोन्हे, उनखां अलावा बीमारियूं अचियूं आहिनि, खाइण लाइ उहो कोन्हे। भई हींअर ते मूंखे पर्सनली ख़बर आहे त उमरकोट ऐं भर पासे में कहिड़े सां केतिरा मच्छर निकिरी आया आहिनि। हिते जेकॾहिं मलेरिया पकड़िजे थी या उन में जेकॾहिं डेंगी पकड़िजे थो त पोइ छा सूरत हाल हूंदी। त उते फौरी तौर ते जेको हिननि खे करणु खपे, स्प्रे करणु खपे, उते फौरी तौर ते जेको आहे सो इहो फ्यूमिगेशन करणु खपे। जेके शहर उन इलाइक़नि में प्लस जिते पाणी बीठल आहे उन ते कुझु अहिड़े क़िस्म जूं शयूं विझणु खपनि जंहिंसां मच्छरनि जी जेका ग्रोथ आहे, जेका प्रोडक्शन आहे, उहा न थी सघे। त माण्हुनि जी ही फौरी तौर ते उहे ज़रूरत। उन जे बदिरां जेकॾहिं इहो तो छा कयो मूं छा कयो, विच में ग़रीब माण्हू फाथो पियो हुजे, ऐं सम्झां थो त इहा हिकिड़ी पॉलिटिक्स आहे। उन पॉलिटिक्स सां मथे थी करे एमरजेंसी जी सूरत हाल खे मुंहुं ॾियणो हूंदो आहे, माण्हुनि जे लाइ मुंहुं ॾियणो हूंदो आहे। जेकॾहिं इहा सूरत हाल आहे त पोइ आउं सम्झां थो त माण्हू जेके आहिनि पीपल्स पार्टी ऐं तहरीक इंसाफ़ ॿिन्ही खे जवाबदार ठाहिराईंदा। ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब, सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। रिलीफ कमनि में अञा ताईं तकरार बरक़रार आहे वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत में। इन सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? पहिरीं ॻाल्हि त अनिल ई सिर्फ़ु अञा ताईं जेको असीं हर मामले ते चऊं था त ही सियासी जमायतूं पॉलिटिकल स्कोरिंग करण जे लाइ सिर्फ़ु बयानबाज़ुनि जी हद ताईं ॻाल्हियूं कनि थियूं, पर अमली तौर ते को बि पंहिंजी ज़िमेवारी निभाइण लाइ तयारु न आहे। सिंध हुकूमत पंहिंजे करप्शन जे पासे खे वधीक फोकस करे रही आहे। हिन वक़्तु बि जिते जिते जेको आहे उन्हनि के इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त सिंध जे 21 अलाए 22 ज़िलनि खे हिननि जेको आहे सो आफ़त ज़िदा करार ॾेई छॾियो। बाबा कहिड़ी ज़रूरत आहे सभिनी ज़िलनि खे तव्हां आफ़त ज़िदा करार था ॾियो? सिंध हुकूमत जो कमु आहे डेटा गैदर करणु, त जेका रियल में जेके अफेक्टेड एरियाज़ आहिनि, जेके माण्हू जिते जेको आहे सो अफेक्ट थिया आहिनि, उन्हनि जी डेटा अचे, उन खां पोइ उन जे लाइ प्लैनिंग करणु ऐं उन खां पोइ उन जी एग्ज़ीक्यूशन करणु। इहो सॼो ज़िम्मो जेको आहे सिंध हुकूमत जो आहे, जंहिंमें सिंध हुकूमत मुकमिल तरह ते नाकाम थी वञे। ही सभिनी शयुनि खे जनरलाइज़ करे खणनि था ऐं पोइ उन जे लाइ सिर्फ़ु जलसा जुलूस ऐं बयानबाज़ियूं ऐं प्रेस कॉन्फ्रेंसूं। मुंहिंजे ख़्याल में त भले वफ़ाक़ी हुकूमत जेकॾहिं एनडीए में उन में कुझु बि नथी करे त पहिरीं सिंध हुकूमत उहो ॿुधाए त उन्हनि जेको आहे सिंध जे माण्हुनि जे लाइ छा कयो आहे। हींअर प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट जी डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जी लिस्ट मुंहिंजे साम्हूं पई आहे त हिन वक़्तु ताईं अॼु जेका 8 तारीख़ ते हिननि रिलीफ जेको ॾिनो आहे माण्हुनि खे, 775 बिस्तरा ॾिना अथऊं, 500 बेडशीट ॾिनी अथऊं, 500 पेडिस्टल फैन ॾिना अथऊं, हिकिड़ो जेको आहे सो एक्सकेवेटर ॾिनो अथऊं, प्लास्टिक शीट्स जा 9 रोल ॾिना अथऊं, टरपालूं 3780 ॾिनी अथऊं, बिस्केटनि जा जेके फैमिली पैक थींदा आहिनि, उहे नंढा जेके रोल 10 बिस्केट्स वारा, उहे 5000 ॾिना अथऊं, ब्लैंकेट्स 5300 ॾिना अथऊं। ईअं सॼी जेकॾहिं तव्हां उहो तादाद वठंदव त इहे सभु हज़ारनि में ऐं चंद सवनि में शयूं नज़र थियूं अचनि। त मूंखे हैरत थी लॻे त हिकिड़े पासे जॾहिं तव्हां चओ था त लखे माण्हू मुतासिर थिया आहिनि सॼी सिंध में, जंहिंमें ही जेको आहे सो 37 एरियाज़ जेके आहिनि पाण आइडेंटिफाई कनि था, जंहिंमें कराची समेत सभिनी ज़िलनि जी जेका आहे असां डेटा पई अची, त उते इहे अंग अखर जिते तव्हां जेका रिलीफ पहुचायो था उहा इहा आहे। माण्हुनि खे खाधे जे लाइ राशन बैग्स जेको आहे सो 54,000 जेको आहे तव्हां राशन बैग्स पहुचाया आहिनि, 78,000 सिर्फ़ु तव्हां जेको आहे सो मच्छरदानी पहुचायूं। त ही जिते लखे माण्हू अफेक्टेड थियनि था त उते थिए छा थो? मूंखे ज़ाती तौर ते हिकिड़े डिस्ट्रिक्ट जे 3 ॾींहं जी ख़बर आहे त उते जेको रिलीफ जे लाइ सामान आयो आहे, डीसी उहो पंहिंजे ऑफिस में ऐं हेठि जेको आहे बंदि करे रखी छॾियो आहे। कंहिं बि अफेक्टेड एरिया में जेको आहे कोन थो ॾिनो वञे। मनपसंद माण्हू ऐं पॉलिटिकल धुरियूं जेके आहिनि उहे जॾहिं उन्हनि ते पहुचनि थियूं त उहे उन्हनि खे ॾियनि था। उन में टेंट बि शामिल आहिनि, इहे राशन जा जेको आहे कटा बि शामिल आहिनि, मच्छरदानियूं बि शामिल आहिनि, ऐं उन्हनि में बि 90% उहा शइ उन्हनि खे मिले थी जेके अफेक्टेड न आहिनि, जेके मुतासिरीन न आहिनि, बल्कि जेके उन मां मुस्तफ़ीज़ थियणु चाहिनि था। कंहिंखे टेंट पंहिंजे नौकरनि जे लाइ ॿाहिरि जेको आहे सो खपनि, कंहिंखे मच्छरदानियूं जेको आहे पंहिंजे हारियुनि जे लाइ खपनि। इन तरीक़े जी थिए थी त सिंध हुकूमत जे इन्हनि पासनि खे बि त ॾिसे न। सिंध हुकूमत जो मुकमिल तरह ते जेको कारकर्दगी आहे, अकरबा परवरी, करप्शन ऐं पॉलिटिकल स्कोरिंग जे जॾहिं पुठियां जेको आहे वर चढ़े थी पई त उन में इहा तबाही थिए थी। बिल्कुलु उन में जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत जेकॾहिं उहो कोऑपरेशन नथी करे, उहा चए थी त सिधी तरह ते उहा एरियाज़ में वञी करे रिलीफ ॾींदी,
त उहो बि मुंहिंजे ख़्याल में NDMA खे ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पाण वाज़े करे ॿाहिरि अची करे उहो बि उते शो करणु खपे थो उनजी कारकर्दगी छा आहे, न त ॿी सूरत में ॿिन्ही जो किरदारु साॻियो आहे। ही ठीकु सिर्फ़ आहे। पाण में हिक ॿिए खे पॉलिटिकल स्कोरिंग करण जे लाइ जी जी हिक ॿिए खे रुॻो इल्ज़ाम बाज़ियूं कनि था, माण्हुनि खे रिलीफ केरु ॾींदो? उहो सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, पहिरीं उहा करे उन खां पोइ हू पंहिंजो छिके वफ़ाक़ी हुकूमत खां पंहिंजी डिमांड कनि कंहिं ठीकु आहे इनाम भट्ट साहब। नाज़रीन, बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अकेले सिर्फ़ु कुदरती आफ़तुनि खे मुंहुं नथा ॾेई सघूं, NDMA पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करे। NDMA जो कमु सिर्फ़ु कराची जा 3 नाला साफ़ करणु न आहे। मीरपुर ख़ासि दौरे दौरान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त तारीख़ी बारिशुनि सबबु थियल नुक़सान जे लाइ मिसाली मदद करणी पवंदी ऐं ज़राअत जो जेको नुक़सानु थींदो आहे उहे पूरे मुल्क जो नुक़सानु थींदो आहे। PP चेयरमैन वधीक चयो त सिंध खे वफ़ाक़ जो खोखलो निज़ाम न खपे। वज़ीर आज़म खे इंसानी बुनियाद ते अपील थो कयां त कप्तान थी करे अची मीरपुर ख़ासि माण्हुनि जे मदद करे ऐं अॻुवाणी करे। बिलावल भुट्टो वधीक चयो त बहरिया टाउन जा जेके 62 अरब रुपया आहिनि उहे वफ़ाक़ सिंध खे रिलीफ जे कमनि लाइ ॾे। इन सूरत हाल ते हलूं था डॉक्टर जमीलन ख़ान साहब जे। जी डॉक्टर साहब, इहो ॿुधायो त जेके बहरिया टाउन जा पैसा जिन जो ज़िक्र बिलावल भुट्टे पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ खां मुतालबो कयो आहे त असांखे सिंध खे जो रिलीफ कमनि लाइ इहे पैसा बेसिकली ॿुधायो असांजे नाज़रीन खे त आहिनि कंहिंजा। ॿियो बिलावल भुट्टे जे इन मुतालबे खे तव्हां ॾिसो कीअं था? बिलावल भुट्टे जो हिकिड़ो मुतालबो त ठीकु आहे न, त जेके पैसा सुप्रीम कोर्ट में पिया आहिनि बहरिया टाउन वारा उहे सिंध जी मिल्कियत आहे, सिंध जी ज़मीन आहे, सिंध रेवेन्यू खातो उनजो रिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट आहे। उहे पैसा बहरिया टाउन जी मद मां निकिता आहिनि, सुप्रीम कोर्ट जे प्रिवेंशन जे थ्रू निकिता आहिनि। हालांकि इन खां 3 पैसा ॿिया बि निकिरी पिया सघनि जे हिसाब किताब कयो वञे। इन खां बि वधीक जेतिरी ज़मीनूं फबायूं 18,000 एकड़ मलिक रियाज़, उन लिहाज़ सां त काफ़ी पैसा पिया ठहनि। पर चङो बिलावल भुट्टो थो चवे त जेके सुप्रीम कोर्ट में पैसा पिया आहिनि असांजा 450 बिलियन तक़रीबन, त हू असांखे ॾेई छॾियो। उन में ॻाल्हि में त वज़न आहे। हाणे उहे हाई प्रॉपर्टी सिंध जी त सिंध खे खपनि उहे जी पंहिंजी जाइ ते। पर असां हींअर तव्हांजे पहिरें सेगमेंट में जेको ॻाल्हायोसीं त जेके हिते PDMA और ॾिसो थींदो छा आहे, जेके हिन जी पंहिंजी किताबनि में आहिनि, जेके हिन जी पंहिंजी प्लानिंग में आहे, जेके सिंध गवर्नमेंट जे पंहिंजे मैनुअल्स में आहिनि, जेके हिननि जी पंहिंजी SOPs में आहिनि, उहा इहा त प्रिपेयर्डनेस आहे। प्रिपेयर्डनेस जे दौरान में मिटिगेशन आहे, न प्रिपेयर्डनेस थी न मिटिगेशन थी। पोइ वरी थियो रेस्क्यू खां पोइ रिलीफ। जीअं पहिरियां ॻाल्हि थी त पोइ रिहेबिलिटेशन। तव्हां त रेस्क्यू नथा करे सघो, रिलीफ ई नथा ॾेई सघो। तव्हां हाणे ॿुधो तव्हां अंग अखर जेके भट्टी साहब तव्हांखे ॾिना त हीअ जेके PDMA वारा आहिनि 100 में ॾिना आहिनि, लखनि में माण्हू इफेक्टेड आहिनि। ऐं त इन जो मतिलबु इन जी पंहिंजी बि तयारी न हुई न। जी ऑल टाइम टू कम 12 महीना साल में इन्हनि जी इन्वेंट्री त तयारु रखणी आहे इन्हनि खे अकॉर्डिंग टू देयर ओन मैनुअल। त हू इन्हनि न रखियो आहे। हाणे हर का ॻाल्हि जेको आहे NDMA उहा पंहिंजी जाइ ते, पर असां आफ्टर 18th अमेंडमेंट असां खोड़ सारा मामला क्लेम था कयूं त सूबे जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त जेके रिस्पॉन्सिबिलिटी किताबनि में इन्हनि जे पंहिंजे किताबनि में ॾिनल आहे, पंहिंजे मैनुअल में ॾिनल आहे, इन्हनि पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी बि त पूरी न कई न। त पंहिंजे माण्हुनि खे फ़क़ति तक़रीरनि सां जेको आहे सेटिस्फाई करणु, त फ़क़ति तक़रीरनि सां त सिंध जा माण्हू सभु सेटिस्फाई न थी सघंदा न। उन्हनि जी मजबूरी आहे, वोट ॾियनि था पिया, उन्हनि जे साम्हूं को आहे न अहिड़ो। ॿियो त ज़ाहिर आहे उहो पीपल्स पार्टी खे वोट उन्हनि खे ॾियणो आहे, ॾींदा अॻिते बि वञी जेको महसूसु थिए थो पियो, जंहिं हिसाब सां पॉलिटिकल सिनारियो ठहे थो पियो। पर इन जो मतिलबु इहो त न आहे त उन्हनि खे निधन दड़ो बिल्कुलु उन्हनि खे लावारिस छॾे ॾियनि ऐं उन्हनि खे न कनि। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त इहो थियो त जेको प्राइम मिनिस्टर खे दौरो करणु खपे। असां पहिरियां बि इहा ॻाल्हि कईसीं, प्राइम मिनिस्टर खे सिंध में वञे, मीरपुर ख़ासि वञे, जिथे गारो पियो आहे उते वञे, जिथे माण्हू रोड ते जी ऐं असां आर्टिकल 38 जे लिहाज़ सां उन्हनि खे शेल्टर, उन्हनि खे रिलीफ, उन्हनि जी मदद स्टेट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। जिन्हनि वटि न आहे उहो स्टेट खे करिणो आहे ऐं उन लाइ प्राइम मिनिस्टर खे ज़ाहिर आहे विज़िट करिणो हो, उन्हनि न कयो। प्राइम मिनिस्टर
चई वियो आहे त असां खां जेको पुॼंदो असां कंदासूं, हाणे उहो साम्हूं उनजी डेमोन्स्ट्रेशन तमामु ज़रूरी आहे। इन वक़्तु मुल्क ख़ासि तौर ते जेके असां इकाइयूं आहिनि सॼे मुल्क जूं 4-5 त उन में ज़रूरी आहे त सभु माण्हू इन जी इकाइयुनि में जेके रहनि था पिया उहो महसूसु कनि त उहे स्टेक होल्डर आहिनि ऐं प्राइम मिनिस्टर जी ठीकु आहे डॉक्टर साहब, त इन जो जी जी मज़बूत थींदो। हा, तव्हांजो मौक़ो अची वियो। हलूं था नसीर मेमन साहब जी। जी नसीर साहब, हे जेके बहरिया टाउन जा पैसा आहिनि उहे कंहिंजा आहिनि बेसिकली? तव्हां ऑडियंस खे ॿुधायो, वफ़ाक़ जा आहिनि या सिंध जा आहिनि? ॿियो जेको बिलावल भुट्टे जो मुतालबो आहे कप्तान जे विज़िट जे हवाले सां, पैसनि जे सिंध जे हवाले करण जे हवाले सां रिलीफ कमनि लाइ, उनखे कीअं था ॾिसो? मां थोरो बहरिया ऐं एनडी में ॿिन्ही मामलनि ते ब्रीफली ॻाल्हाईंदुसि। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा त ठीकु आहे, पैसा सिंध जे ज़मीनुनि जा आहिनि, कोर्ट सिंध जे ज़मीनुनि जे करे वसूल कया, इहे पैसा उसूली तौर ते आहिनि सिंध जा, पर सिंध हुकूमत इन मामले में लो मॉरल ग्राउंड ते आहे। छो त सिंध हुकूमत उहा ज़मीन जेको बि हुन ऑफिशियल रेट तय कयो उन्हनि ते ॾेई छॾी, पौणे ॾेई छॾियनि। जेका रियलिस्टिक मार्केट प्राइस जे हिसाब सां मथी वसूली हुई उहा त बहरहाल सुप्रीम कोर्ट कई। त इख़लाक़ी तौर सिंध हुकूमत कीअं चवी त इहे पैसा असांखे ॾियो? हाणे इहा हिकिड़ी डिलेमा आहे त पैसा मुंहिंजो ओपिनियन आहे त पैसा सिंध जा आहिनि, पर सिंध हुकूमत मॉरल फुटिंग ते या प्रिंसिपल फुटिंग ते वीक आहे। सो सुप्रीम कोर्ट कंहिं तरह सां उहे पैसा सिंध ते इन्वेस्ट करणु घुरे थी। उहो पैसो सिंध जे माण्हुनि जी अमानत आहे, अचणु सिंध में घुरिजे उनजे मैकेनिज़म ते ॻाल्हि थी सघे थी, पर सिंध हुकूमत डायरेक्ट चए त हाणे असांखे पैसा ॾियो, त इहो हिकिड़ो क्वेश्चन उथंदो त जॾहिं तव्हांजी ज़मीन तव्हां 10 रुपए वारी 20 रुपए में ॾेई हथु खणी वेठा हुया त मथियां 8 रुपया असां वसूल कया, तव्हांखे कहिड़े खाते में ॾियूं? इहो डिलेमा ख़ुदि सिंध हुकूमत पैदा कयो आहे। ॿिए नंबर ते जेको इशू आहे त भई एनडीए में पहिरीं ॻाल्हि इहा सम्झणु घुरिजे त हर इदारे जो पंहिंजो डेज़िग्नेटेड रोल आहे। एनडीए में जो कमु कोऑर्डिनेशन आहे या रिसोर्स मोबिलाइज़ेशन आहे, जॾहिं का गैर मामूली वॾी तबाहकारी थिए, प्राविंस जूं पीडीए में आहिनि एक्टिंग बॉडीज़। पर हाणे सिचुएशन छा आहे? ॿिन्ही पासे प्रॉब्लम थियो आहे। एनडीए में जो जेको इहो रोल हो, इन खां हुनखे छेड़ियो वज़ीर आज़म, हुनखे खणी अची चई 3 कराची जा नाला साफ़ कयो। इहो एनडीए में जो कमु ई न हो। एनडीए में जे चेयरमैन खे घुरिजे हा त प्राइम मिनिस्टर खे सैन एडवाइस ॾियां त तव्हां असां उहो इदारो न आहियूं जेको नाला साफ़ कराईंदो आहे। तंहिंजे करे एनडीए में खे इन कम में लॻाइणु उहो बिल्कुलु हिकिड़ो ग़लति कमु हो। इमरजेंसी रेस्पॉन्स कोन हो नालनि जी सफ़ाई, ऐं हुनखे चयो अथनि त लामहदूद टाइम में तव्हां वेठा 6 महीना साफ़ कयो। वरी सुप्रीम कोर्ट हुनखे इंडोर्स करे छॾियो। मुंहिंजे नज़र में ॿई शयूं ग़लति आहिनि। हाणे छा थियो आहे त एनडीए में इहो सुवाल उथी पियो आहे त जेकर तव्हां नाला साफ़ कराए सघो था त पोइ अचो मीरपुर ख़ास में माण्हुनि खे रिलीफ विझो न। तव्हांजो बुनियादी कमु त रिलीफ ऐं रेस्क्यू आहे। त एनडीए में ख़ुदि हिन हुकूमत ऐं असांजी सुप्रीम कोर्ट हिकिड़े डिलेमा में उछले छॾियो आहे। एनडीए में जे पंहिंजे चेयरमैन खे घुरिजे हा त उन वक़्तु उहे बि वफ़ाक़ी हुकूमत जे करे मूंखे लॻे थो त बुग़्ज़ सिंध में पटको ॿधी अची वेही रहिया। हाणे हिननि खे सम्झ में ईंदो त माण्हू हिननि खे चवंदा त पोइ जिते मच्छर हुन में अची साफ़ कयो, जेकर नाला साफ़ कयो था त पोइ नओं कोट जो घारे खे बि अची ॿधो न, उहो था ॿधो। ॿियनि जा कम कयो था त पोइ हीउ बि करियो। ॿिए पासे आहे पीडीए में। पीडीए में जो कमु हो त प्रिपेयर्डनेस करें, या पीडीए में जो कमु हो त रेस्पॉन्स करें, या पीडीए में वटि प्रिपेयर्डनेस मूंखे एटलीस्ट नज़र कान आई। उनखां पोइ इहा हालत हुई त 3 ॾींहं अॻु ताईं, 4 ॾींहं अॻु ताईं मूं पंहिंजे फेसबुक ते उहा डेटा शीट लॻाई हुआ मौजूदु आहे। हिकिड़ो घर पार्शली डैमेज ॾेखारियो हो सॼी मीरपुर ख़ासि डिवीजन, जॾहिं हज़ारे माण्हू बेघर थी चुका, काछे जो ज़िक्र कोन हुयो। सॼी सिंध में डिस्प्लेस्ड माण्हू 0 ॾेखारियो पियो। इहा 4 ॾींहं जी ॻाल्हि आहे। ऐं पोइ जॾहिं असां हुनखे एक्सपोज़ कयो आहे ऐं हुन ते रड़ वाक़ो थियो आहे त कल्ह मूं ॾिठो त हुन में 22 लख इफेक्ट थी। केरु पुछे पीडीए में खां त 3 ॾींहंनि में 22 लख माण्हू इफेक्ट थी थिया आहिनि। पीडीए में पंहिंजो रोल प्ले करे कोन थी, एनडीए में पंहिंजो कमु छॾे परावा कमु करे थी। इदारनि जो मेस थियो आहे जंहिंमें मर्कज़ी हुकूमत सूबे ज़िम्मेवार आहे, सूबाई हुकूमत बि ज़िम्मेवार आहे। पर मां वरी बि हिन ॻाल्हि ते अचां थो, प्राइम मिनिस्टर अचे थो त हुनजी महिरबानी नथो अचे त ही डिज़ास्टर रेस्पॉन्स बुनियादी तौर ते सूबे जी रेस्पॉन्सिबिलिटी आहे, उनजे ज्यूरिस्डिक्शन में अचे थो। हा, वज़ीर आज़म खे इहा सियासत पई हलंदी, पर पहिरीं फुर्सत में माण्हुनि जी परघोर लहणु घुरिजे। माण्हुनि जी परघोर नथी पई थिए। प्रॉब्लम इहो आहे, परघोर लहो पोइ वेठा मुतालबा करियो ऐं हिक ॿिए खे जेके तव्हांखे लफ़्ज़ चवणा आहिनि वेठा चओ। ठीकु आहे, हलूं था सुहेल सांगी साहिब जी। सुहेल साहब, बहरिया टाउन जा पैसा आहिनि कंहिंजा, वफ़ाक़ जा, सिंध जा, इहो असांखे ॿुधायो। ॿियो जेको बिलावल भुट्टे जो मुतालबो आहे उनखे कीअं था ॾिसो? जी सांगी साहब। जी सुहेल सांगी साहब। जी नाज़रीन, सुहेल सांगी साहब खे ॿीहर राब्ते करण जी कोशिशि कयूं था। हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब,
इहे जेके बहरिया टाउन जा पैसा आहिनि उहे कंहिंजा आहिनि, सिंध जा या वफ़ाक़ जा? ॿियो बिलावल भुट्टे जे मुतालबे खे तव्हां कीअं था ॾिसो? अनिल, पहिरीं ॻाल्हि त जेकॾहिं जीअं जेका डॉक्टर जमील साहब ऐं नसीर ॻाल्हि कई त जॾहिं प्रॉपर्टी जे हिसाब सां ॾिसजे त पैसा त सिंध जा आहिनि, पर जंहिं तरीक़े सां रिकवर कया विया आहिनि उहे हाणे सुप्रीम कोर्ट जे उन में अकाउंट में आहिनि। उहा सुप्रीम कोर्ट जेका आहे फेडरेशन जी हिकिड़ी पार्टी आहे ऐं उन में जेके बि इन क़िस्म जा फाइन या कुझु बि जेके आहिनि कलेक्ट कया वेंदा आहिनि त उहे जेको आहे पंहिंजे वफ़ाक़ी जेके रिसोर्सिस ॾेखारिया वेंदा आहिनि या इनकम जेका एनुअल ॾेखारी वेंदी आहे इहे त उन में हलिया वेंदा। हाणे जेकॾहिं इन खे सिंध हुकूमत खे कंहिं तरीक़े सां इहे पैसा वठणा बि आहिनि त उन ते उन ॾींहं खां वठी करे उनखे आवाज़ उथारणु खपंदो त बसि सुप्रीम कोर्ट जॾहिं सिंध जी या जेका ज़मीन आहे उन जी जेकॾहिं जेको आहे सो प्राइस वैल्यू जेका आहे उहा एडिट करे उन ते उन्हनि खां रिकवरी करे थी त उते उन्हनि खे कोर्ट में इहा शइ साबित करणु खपंदी या उते प्लीट करणु खपंदो त इहे पैसा सुप्रीम कोर्ट पंहिंजे आर्डर में सिंध हुकूमत खे ॾियारे आहे त तॾहिं उहा शइ मुमकिन बणिजी सघी पए। हाणे त हीउ हिकिड़ो तमामु वॾो पेंडोरा बॉक्स आहे। मूंखे नथो लॻे त इनखे कंहिं तरीक़े सां को वफ़ाक़ी हुकूमत या सुप्रीम कोर्ट को अहिड़ो ऑर्डर कढंदी। हा, वरी बि या उनजो CCI में या सुप्रीम कोर्ट में सिंध हुकूमत केस दाख़िल करे ऐं उन ते पंहिंजी दावा दाख़िल करे थी या सिंध जी प्रॉपर्टी जी जेका आहे सा आमदनी आहे जेका उहा सिंध खे वापसि कई वञे त तॾहिं को थी सघे थो, न त ॿी सूरत में सिर्फ़ु इन्हनि बयाननि जी हद ताईं उनखे घुर करण ऐं उहा वापसि करणु इहो सिर्फ़ु ॻाल्हियुनि जी हद ताईं हूंदो, उनजे अमली तौर ते उहा शइ मुमकिन कोन थी सघंदी। बिलावल खे हींअर नज़र आयो आहे त बहरिया टाउन जा पैसा जेके आहिनि उहे सुप्रीम कोर्ट वटि पिया आहिनि, उहे सिंध जा आहिनि। उन्हनि खे उन वक़्तु इहो नज़र कोन पियो आयो त हज़ारे एकड़ ज़मीन जेका भुगड़नि मुठ ते हू उनखे बहरिया टाउन वारे खे खपाइनि था उहा सिंध जी प्रॉपर्टी न हुई, उहा उन्हनि खे नज़र नथी अचे। सिंध जी ईअं ॿी ज़मीन जेका आहे उहा नीलाम कंदा था वठनि, उहा उन्हनि खे उन वक़्तु नज़र नथी अचे त सिंध जी इहा प्रॉपर्टी आहे। बेनज़ीर वारे दौर खां वठी करे हिन वक़्त ताईं ॿेटनि ते अथॉरिटियूं ठाहिण ऐं उन्हनि खे क़बूल करणु पीपुल्स पार्टी माज़ी में बि कंदी आई आहे। हींअर बि बैकडोर में जेको आहे सो इहे फ़ैसिला थी चुका आहिनि ऐं सिंध जा ॿेट जेके आहिनि वफ़ाक़ी आइलैंड्स अथॉरिटी जे कोस्टल अथॉरिटी आइलैंड अथॉरिटी नाले में उन्हनि जे हवाले कया था वञनि। इहा उन्हनि खे ख़बर कोन्हे त हक़ीक़त इहा आहे त सिंध जे वसीलनि जी, सिंध जे ज़मीन जी ऐं सिंध जे नाणे जी उन क़ौमी हक़ तहत मालिकी करण में पीपुल्स पार्टी हमेशह नाकाम वई आहे। हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फोकस जेकॾहिं आहिनि त उहे सिर्फ़ु इन ते आहिनि त उन्हनि खे बजट में पैसा केतिरा खपनि ऐं उन्हनि जो इस्तेमालु कीअं थियणु खपे। त तंहिंजे करे बिलावल पंहिंजे इन सॼी पार्टीअ जे पंहिंजे हुकुमराननि जी कारकर्दगी खे ॾिसे उन ते बि उहो सुवाल उथारे त जीअं पोइ उन्हनि खे किथे जेको आहे का डिमांड करण में सहूलियत पैदा थी सघे त असीं सिंध जे लाइ कुझु कयूं था ऐं उन जे लाइ असांजी कारकर्दगी बहितर आहे जंहिंखे हू जेको आहे सो पोइ को पंहिंजे लाइ का शइ वठी सघनि। न त अदरवाइज़ त ईअं आहे त हिननि खे त हर को चवंदो बाबा तव्हांखे पैसा खपनि था सिर्फ़ु करप्शन करण लाइ, तव्हांजो त ॿियो को हुन में इंट्रस्ट आहे कोन। हाणे हिन वक़्तु बि पैसनि जी डिमांड था कनि, पैसा ॾियो त असां इन जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि ते इस्तेमालु कयूं। माना हिन मां मुराद इहा थी त अहिड़नि हंधनि ते इस्तेमालु कयो जंहिंजी न का ऑडिट थिए, न का पुछा थिए, न को टेंडर थिए, न का ॻाल्हि न मुआड़, पैसा अचनि ऐं ईअं खपी वञनि। मुंहिंजे ख़्याल में दावा सही आहे पर तरीक़ेकार ग़लति आहे, हुनजो इन ते इस्तेमालु त बिल्कुलु न थियणु खपे। ठीकु आहे नामिट साहब, हलूं था सुहेल सांगी साहब ॾे। जी सुहेल साहब, हे जेके बहरिया टाउन जा पैसा आहिनि उहे वफ़ाक़ जा आहिनि या सिंध जा आहिनि, इहो ॿुधायो। ॿियो जेको ही बिलावल भुट्टे जो मुतालबो आहे उनखे कीअं था ॾिसो? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त भई ज़मीन सिंध जी आहे त पोइ उन जा पैसा सिंध खे ई मिलणु खपनि। मसइलो इहो आहे त मुंहिंजी जेकॾहिं बनी आहे उहा विकिणी ऐं पोइ जेको आहे सो तव्हां चओ त भई इहे पैसा हले था त भई हू त बनी ज़मीन त मुंहिंजी आहे, बनी त मुंहिंजी हुई न, उहे त पैसा मुंहिंजा आहिनि न, मूंखे मिलणु खपनि। ऐं पाकिस्तान में ऐं दुनिया में अञा ताईं किथे को अहिड़ो को कानून कोन्हे जंहिंजे ज़रिए कंहिं हिकिड़े माण्हू जी जेका बि ज़मीन आहे मिल्कियत आहे उहा विकिणी उनखां पोइ ॿियो चवे त आउं तुंहिंजे तरफ़ां इहो ख़र्च थो करियां, या मतिलबु तव्हांजा पैसा जेके तव्हांखे ॾिना ई न वञे। ठीकु आहे, उन जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेके उनखे हिकिड़ी सो कॉल हिकिड़ी कानूनी शकिल ॾियण जी कोशिशि कई थी वञे, पर उन जे बावजूद बि मतिलबु घटि में घटि मुल्क जो जेको कानून आहे ऐं मुल्क जो जेको आइन आहे उन में त इहो किथे कंहिं बि तरीक़े सां इहो इजाज़त कोन्हे त सूबे जा पैसा तव्हां सूबे जे उन खां सवाइ तव्हां ख़र्च करे सघो। त इहो त मुंहिंजे ख़्याल में सिंध जा पैसा आहिनि, सिंध खे मिलणु खपनि ऐं उन खे जेको आहे सो वफ़ाक़ पंहिंजे खाते में या पंहिंजे तरफ़ां विराए नथो सघे। सुभाणे इहो थी सघे थो भई सिंध गवर्नमेंट जेको पंहिंजी बजट रखी आहे उहो चवे ठीकु आहे तव्हां बजट त रखी आहे
पर इहो जेका ख़र्च असीं कंदासीं त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी तमामु ग़लति रवायत ऐं ग़लति जेका आहे सा उहा हिकिड़ी ट्रेडिशन्स असीं पॉलिसियूं ठाहियूं पिया ऐं उनजे नतीजे जा जेके आहिनि से ॾाढा ख़राबु नतीजा निकिता। ठीकु आहे नाज़रीन, वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त असां मञूं था त कराची ट्रांसफॉर्मेशन पैकेज में 750 अरब रुपया सिंध जा आहिनि। हुन चयो त इन मौज़ू ते काफ़ी जेको आहे बहस शुरू कयो आहे, उहो बहस अजायो आहे, उहो खामखा जो बहस आहे। हाणे सियासी बयानबाज़ी बंदि करे कमु शुरू करिणो पवंदो, न त अवाम PTI ऐं PP ॿिन्ही खे न छॾींदा। असद उमर वधीक चयो त असां सिंध जे वॾे वज़ीर खे ख़त लिखी करे K4 मनसूबो वफ़ाक़ हवाले करण जो चयो आहे। इन सूरत हाल ते हलूं था डॉक्टर जमील साहब ॾे। डॉक्टर साहब, हीअ काफ़ी ॾींहंनि खां फॾो हले पियो वफ़ाक़ ऐं सिंध जे शेयर जे हवाले सां त कंहिंजो केतिरो शेयर आहे कराची ट्रांसफॉर्मर पैकेज जे हवाले सां। आख़िरकार वफ़ाक़ी वज़ीर असद उमर इहो मञी वरितो आहे त बाबा ठीकु आहे 750 अरब रुपया इन पैकेज में सिंध जा आहिनि। इहो ॿुधायो त असद उमर जे इन बयान खे तव्हां कीअं था ॾिसो? असद उमर जी त हिकिड़ी सियासी स्टेटमेंट आहे, उहो पंहिंजे वोटर सपोर्टर लाइ बयानु थो ॾे ऐं उन पीपल्स पार्टी खे बि विच में उन विड़े वरितो आहे उन मामले में। त पीपल्स पार्टी खे बि इहे जेके अल्फाज़ आहिनि इहे त सियासतदान इस्तेमालु करे था सघनि त जूता हणंदा ऐं ॿिया कंदा, पर हक़ीक़त इहा आहे त माण्हू त मुतनफ़र थियनि था पिया, बिल्कुलु PTI खां बि ऐं पीपल्स पार्टी खां बि। इहे मुतनफ़र इन करे थियनि था पिया जेके असां ॻाल्हियूं कयूंसीं। माण्हुनि खे आज़ारु ईंदो, तकलीफ़ ईंदो त माण्हू मोहबत न कंदा न कंहिं लिहाज़ सां बि। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा घटि में घटि उन ॻाल्हि मञी असद उमर, हा ठीकु आहे चङो 750 उहो अंग अखर ते अची विया आहिनि न। हाणे असां पहिरियां बि इहा ॻाल्हि कईसीं, इहे पैसनि जो जेको डिस्ट्रीब्यूशन आहे, इहे जेके एलोकेशन आहे, इहे त हूंदा आहिनि कागज़नि में, त इन में त का ॻाल्हि अहिड़ी हूंदी न डुप्लीकेशन करे छॾी। हाणे जेको सीप आहे उहो उन्हनि शामिलु छॾियो। सिंध में जेके वरी इन जा सुप्रीम कोर्ट में मलिक रियाज़ वारा आहिनि जेके असांजी मिल्कियत जा चोरी थियल पैसा जेके हुया, माना इहा उहा ई ॻाल्हि थी हुई त मुंहिंजी मिल्कियत आहे उहा चोरी थी वई ऐं उन खां बाद रिकवरी थिए थो चंद बाबा असां ॿियनि किथे ख़र्च था कयूं पिया। त ख़ैर उहा ॻाल्हि त असां करे वरितीसीं, पर उहे रिसोर्सिस जेके आहिनि उहे त सभु एलोकेटेड थियल आहिनि ऐं जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे बि पहिरीं आइडेंटिफाइड हुया, ख़ासि तौर ते मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट्स। कुझु प्रोजेक्ट्स जेके आहिनि उन्हनि में बॉटल नेक्स हुया, कुझु प्रोजेक्ट्स हुया जेके उन्हनि में पैसा पूरा उन्हनि खे न पिया पवनि, कुझु प्रोजेक्ट्स आहिनि जेके शुरू ई न थिया। त इहे सभु इन्हनि बंडल अप करे ते माण्हुनि खे रुॻो ॾेखारिणो 1. टोटल PSDP जो जेको बजट ई एतिरो न आहे जेको 1.13 ट्रिलियन जेको उन्हनि ॾेखारे छॾियो आहे, त हू त ख़ैर चङो हिकिड़ी गिमिक्स ऐं हिकिड़ो कॉस्मेटिक पंहिंजी जाइ ते आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका हक़ीक़त आहे त उहा ॻाल्हि मञी उन असद उमर, उहा त 750 जेके आहिनि उहो तव्हां ख़र्चु कयो। पर उन हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई जेका वधीक अहमियत आहे, जंहिंजी त बाबा हाणे विढ़ो न, हाणे तव्हां कमु त शुरू कयो न। को अख़बार वारो बि नथो पुछे त कमु कॾहिं था शुरू कयो, प्रोजेक्ट रोल डाउन कॾहिं था थियनि, इहे पिया जे एतिरा पैसा तव्हां अनाउंस करे आया आहियो। तव्हां जेके हर को माण्हू पुछे थो सिंध गवर्नमेंट जा केतिरा पैसा ऐं फेडरल गवर्नमेंट जा केतिरा पैसा। इनफैक्ट इन्हनि पैसनि खे ते हाणे इहे प्रोजेक्ट्स जेके आहिनि कोडल फॉर्मेलिटीज़ जल्दी कंप्लीट थियनि। जे कोडल फॉर्मेलिटीज़ जा बि शॉर्टकट करणा आहिनि त उन जा बि तरीक़ा गवर्नमेंट जे कानून क़ाइदे में ॾिनल आहिनि त सिंगल टेंडर बेसिस ते कंदा, कीअं कंदा, त हू जेको आहे प्रोप्राइटरी बेसिस ते कंदा। इहे सभु क़ाइदा कानून ॾिनल आहिनि, पर इनखे हाणे शुरू त करिणो पवंदो न। इन जे बजाए त उहो जेको आहे उहो बसि पाण में इहे बयानबाज़ियूं कनि विढ़नि। ठीकु आहे डॉक्टर साहब, हलूं था नसीर मेमन साहब ॾे। जी नसीर साहब, वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जे बयान खे कीअं था ॾिसो, जंहिंमें हुन इहो मञी वरितो आहे त जेके कराची ट्रांसफर पैकेज जा पैसा आहिनि 750 उहे सिंध जा आहिनि, ऐं गॾो गॾु हुन इहो चयो आहे त हाणे कमु शुरू थियणु खपे, न त अवाम जेको आहे PP ऐं PTI खे न छॾींदो। जी डॉक्टर साहब, नसीर साहब, इहो हितां शुरू थियो त जॾहिं इहो पैकेज अञा अनाउंस ई न थियो त हिकिड़ी शाम अॻु जेके सरकार जा ख़ासि तूतारा एंकर आहिनि उन्हनि इहो ऐलान करणु शुरू कया त वफ़ाक़ी हुकूमत कराचीअ लाइ पैकेज पई आणे। उहो चवनि इमरान ख़ान पैकेज पियो आणे। पोइ ॿिए ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंस थी त सॼो कोर्ट इहो कयनि त वफ़ाक़ी हुकूमत जो कराची जी तारीख़ जो वॾे में वॾो पैकेज। आई थिंक इहो तमामु गैर ज़रूरी क़िस्म जी अहिड़ी तशहीर न करणु घुरिजे हा। जॾहिं इहा सॼी तशहीर थी ऐं इहो तासुर ॾिनो वियो त हीउ को सॼो 1100 अरब रुपया इमरान ख़ान साहिबु को थेलो भरे आयो आहे जेको सिंध हुकूमत खे ॾेई वियो आहे, त सुभाणे खां ख़र्चु करणु शुरू कयो। त उन जे रिएक्शन में सिंध गवर्नमेंट बि चयो त बाबा पैसा त असां पिया हेतिरा ॾियूं।
हाणे केरु केतिरा थो ॾिए या त उहा वर्किंग भला इन में कहिड़ी गैर मामूली शइ आहे, इहो को लिक छप में थियण जूं शयूं त कोन्हनि न, त कहिड़ो प्रोजेक्ट जो ओनरशिप केरु आहे, पैसा किथां ईंदा, इहा वर्किंग त ज़रूरु थी हूंदी। हीअ जो 1100 अरबनि जो वज़ीर आज़म वज़ीर आला गॾु वेही गवर्नर साहिबु वेठो 3 वॾा माण्हुनि ऐलान कयो आहे त नेचुरली हुनजी पहिरियों होमवर्क थियो हूंदो, ऐं जो होमवर्क न थियो हूंदो त तमामु वॾी ट्रिली जी नाअहली चइबी, जेके हिन शइ ते क्लियर ई कोन आहे, वेही रहिया माण्हुनि खे ऐलान करे ॿुधाइण। ख़ान साहिबु इस्लामाबाद मां वज़ीर आज़म आहे, मुल्क जो सीटजी आयो आहे, सुठी ॻाल्हि आहे त सिंध जे वज़ीर आज़म खे पहिरियों भेरो असां ॾिठो त गॾु पिए वियारईं, त पोइ घटि में घटि इहो होमवर्क करे ऐं पोइ खणी चवनि हा त बाबा ही वफ़ाक़ ऐं सिंध सूबे जी हुकूमत जे तरफ़ां कराची जे मसइलनि जे हल करण लाइ हिकिड़ो गॾियल पैकेज आहे। उनजी हिक तरफ़ी तशहीर करण जे रिएक्शन में पीपुल्स पार्टीअ ॾिठो त हाणे मार्कूं त इमरान ख़ान पियो खणे, पैसा अधु या अधु खां वधीक या 100 अरब जेतिरा बि हुननि जो कंट्रीब्यूशन हूंदो हुननि चयो पोइ असांजो हिसो बि त ॻणायो। सो इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके सरकार जा तूतारा सहाफ़ी आहे तिन हथु वठी हिन कम खे ख़राबु करण जी ज़रूरत कान हुई। हाणे हिन ॻाल्हि ते अचूं था, ठीकु आहे बयानबाज़ी थी वई, होॾां शहबाज़ गिल साहिबु जेको वांदो आहे हुनखे दुनिया जो ॿियो को बि कमु कोन्हे, बाबा तूं लाहौर में वेठो आहीं, तूं उते जी वेही मसइला हल कर, उहो हर मामले ते हिकिड़ा चूचड़ी ॾींदड़ बयान ॾींदो आहे, उनजे रिएक्शन में अञा गंद वधी वियो। ऐं पोइ वरी माशाल्लाह फराज़ साहिबु जेके नुक़्ता फरमाए थो उनजे नतीजे में पोइ हिकिड़ो ही गंद वधी वियो, मां सिधे लफ़्ज़ में चवां ही गंद वधी वियो। ऐं मूंखे त इहो थो लॻे त हिकिड़ो हिन पैकेज में कई प्रोजेक्ट आहिनि जेके मुंहिंजे ख़्याल में आन गोइंग बि आहिनि, असां कॾहिं खां इहे प्रोजेक्ट ॿुधूं बि पिया त हलंदड़ आहिनि। ॿियो त 1100 अरब रुपया सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी जेका डेवलपमेंट बजट 2 सालनि जी टोटल मिलायो सॼे मुल्क जी ऐं हेॾां सॼे सिंध जी, तॾहिं बि 1100 अरब मस वञी थींदा, बल्कि कोन थींदा। त हिकिड़ो त हिनखे लॉजिकली ॾिसणु घुरिजे त या असां माण्हुनि खे टाइम फ्रेम ॾियूं त बाबा ही 4 फेज़ आहिनि या 5 फेज़ आहिनि, ही तासुरी ॾिननि त सुभाणे खां को 1100 अरब लॻणु शुरू थी वेंदा कराची ते। हीउ सॼो मिसमैनेज पॉलिटिकल जेको सो गिमिकरी जे करे हिननि माण्हुनि खे मुंझायो आहे खणी। असद उमर जेका ॻाल्हि चए थो त बाबा हलो ठीकु आहे मञा थी तव्हांजा पैसा आहिनि, मां बिल्कुलु एग्री थो कयां, ठीकु आहे जेके बि पैसा जंहिंजा बि आहिनि एटलीस्ट कमु शुरू कनि, माण्हुनि खे ॿुधाइनि त असां हाणे इहे एक्शन पिया कयूं, एक्शन नज़र अचे कोन थो, ऐं ज़ाहिर आहे हुनजा पूरा प्रोसेस थींदा। इहे एॾा वॾा प्रोजेक्ट ईअं थोरी आहे त हिकिड़े ऐलान सां सुभाणे रिलीज़ थी शुरू थी वेंदा, हिननि जूं PC1 ठहंदियूं, हुननि जो डिफरेंट जेके एक्नेक ऐं ॿियनि फोरम्स ते वेंदा, अरबे रुपयनि जा प्रोजेक्ट आहिनि, को लोकल लेवल ते हुनजे अप्रूवल जी 4 ई महीना खाईंदी, त उहो सॼो हिननि खे टाइम फ्रेम सां माण्हुनि खे अनाउंस करे प्रॉपर पिक्चर ॾियणु घुरिजे। मूंखे त ही सॼी पॉलिटिकल ऐलानबाज़ी थी लॻे, मूंखे लॻे ई नथो त ही पैकेज किथे अमल हेठि अचण वारो आहे। ठीकु आहे, हलूं था सुहेल सांगी साहिब ॾे। जी सुहेल साहिबु, असद उमर जे हिन बयान खे कीअं था ॾिसो जंहिंमें हुन एडमिट करे वरितो आहे त 750 अरब कराची ट्रांसफर पैकेज में सिंध जा आहिनि? जी सुहेल सांगी साहिबु। जी ॻाल्हि इहा आहे त इन में क़बूल कयो आहे या त चङी ॻाल्हि आहे, पर पोइ हुन जा ई आहिनि त पोइ हुनखे ख़र्चु करणु ॾियो न। ऐं ॿिए नंबर ते ॻाल्हि इहा आहे त जेको फेडरल गवर्नमेंट जो बि जेको हिसो आहे हिन में जेको विझनि था उहो 350 अरब आहे। अच्छा 350 अरब में जेका मतिलबु मूंखे जेका मालूमात मिली आहे, अॼु मूं कुझु दोस्तनि सां ॻाल्हायो पिए, हुन में हुननि जो इहो चवणु आहे त 250 अरब जेके आहिनि उहे त प्राइवेट ऐं जेका पब्लिक पार्टनरशिप आहे, बाक़ी सिर्फ़ु रहे थो 100 अरब। 100 अरब में जेकॾहिं तव्हां हुनखे विराईंदो 3 सालनि में त हर साल जेको आहे सो 33 जेके आहिनि उहे अरब रुपया मिलनि था। मतिलबु हुन इहो थियो त वफ़ाक़ी हुकूमत दरअसल सिंध खे जेको ॾिए पई उहो 33 अरब रुपया फी साल ॾींदी, बाक़ी त सभु जेको आहे उहो या त सिंध गवर्नमेंट जो आहे या प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप उन जे ज़रिए आयल आहे। त आउं सम्झां थो त हीअ हिकिड़ी अंकनि जी गिमिक्स आहे ऐं उन जे बदिरां जेको आहे सो वाक़ई जेकॾहिं उहो सिंसियर आहे वफ़ाक़ी हुकूमत कराची सां ऐं सिंध सां त पोइ हुनखे इहा ॻाल्हि जेका आहे त अहिड़े तरीक़े सां न करणु खपे। ऐं इन में इहा ॻाल्हि जी नसीर साहब ॿुधाई पए त इहो जेकॾहिं वज़ीर आज़म खे ई ॻाल्हि करणी आहे त पोइ जेको आहे उहो ई ॻाल्हि करे आहे, उन जे लाइ जेके शयूं तय थियल मुताबिक़ थियणु खपनि आहे। त बहरहाल आउं सम्झां थो त असद उमर जो इन रुॻो चवण सां मञण सां मसइलो हल कोन थींदो, बल्कि उन ते बाक़ाइदे अमल करण सां थींदो। उहे जंहिंजा पैसा उन खे पाण खे ॾेई उन खे ख़र्चु कराइणु खपनि, उहो पंहिंजे खाते में न लिखाइणु खपनि। ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहिब ॾे। जी इनाम भट्टी साहिबु, असद उमर जे बयान खे तव्हां कीअं था ॾिसो? मूं 3 ॾींहं ई अनिल चयो हुयो त ही सभु कूड़ पिया था ॻाल्हाइनि, यानी पब्लिक खे अखियुनि में धूड़ था विझनि, सच कोन था ॿुधाइनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त कराची वारनि माण्हुनि खे इहो सोचणु खपे त इन सॼे
जेको बि ऐलान थिए थो, जेके बि ॻाल्हियूं थियनि थियूं, का बि नई स्कीम या का नई अहिड़ी का शइ कोन्हे जंहिंमें चइजे त कराची जी ट्रांसफॉर्मेशन थिए थी ऐं कराची हाणे हांगकांग थियणु पियो वञे या सिंगापुर थियणु पियो वञे। पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ा पुराणा प्रोजेक्ट आहिनि, K4 जो आहे, मास ट्रांज़िट जो आहे, या जेके बि आहिनि उन्हनि में उहे सभु प्रोजेक्ट हलंदड़ जेके काफ़ी सालनि खां वरी रुकिजी विया ऐं बंदि थी विया ऐं उन्हनि खे वरी ॿीहर जॾहिं शुरू कनि था त उन में अञा बि ही कूड़ पिया ॻाल्हाइनि। हिननि खे इहो बि सच ॻाल्हाइणु खपे त वर्ल्ड बैंक जो कर्ज़ केतिरो आहे, एशियन डेवलपमेंट बैंक जो कर्ज़ केतिरो आहे, चाइना जो कर्ज़ केतिरो आहे, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप केतिरी आहे, ऐं उन खां पोइ इन्हनि ते इहो बि तय करणु खपे ऐं असांखे ॿुधाइणु खपे। इहो असां ख़ुदि हिन में मुंझारे जो शिकार आहियूं त आया इहे पैसा सिंध वापसि कंदी या फेडरल गवर्नमेंट वापसि कंदी, लोन कहिड़नि कंडीशन्स ते वरिता था वञनि, उन्हनि जी का बि सही शिकिल वाज़े कोन्हे। ऐं मथां वरी जेको असद उमर साहब चए थो त K4 जो मनसूबो वफ़ाक़ जे हवाले कयो वञे, त K4 जो मनसूबो 15-16 में FWO खे ॾिनो वियो हुयो, जेको 25 बिलियन रुपीज़ जो प्रोजेक्ट उन वक़्त में उन्हनि खे 2018 ताईं पूरो करे ॾियणो हो, पर जेको हू उहो पूरो न करे सघिया। अञा ताईं उहा शइ रही पई आहे ऐं हींअर जेको आहे वरी उन ते 46 अरब रुपयनि जी जेका आहे सा डिमांड जेका आहे सा थिए पई या फेडरल गवर्नमेंट उन्हनि खे ॾियण जे लाइ तयारी करे पई। त ख़ुदि हाणे हिन ते इहो हूंदो त इहे जेके शयूं आहिनि इन्हनि जे पुठियां ॿ शयूं आहिनि पॉसिबिलिटीज़। हिकिड़ो त ज़ाहिर ॻाल्हि आहे कुझु माण्हू हुकूमतुनि में इन जे लाइ अचनि था त उहे इन्हनि मेगा प्रोजेक्ट्स मां करप्शन कनि ऐं पैसो कमाइनि। ऐं ॿियो जेका हींअर लोकल बॉडीज़ इलेक्शन्स जो मथां जेको आहे त उन में PTI जी ख़्वाहिश हूंदी त कराची जे अंदरि के अहिड़ियूं शयूं जेको आहे पंहिंजे नाले ते शो करे त ही को शायदि सॼो कारनामो PTI पई करे। पर आउं चवां थो त इहो सॼो हिननि खे सच या त ॿुधाइणो पवंदो पाण, न त पाण ई माण्हू जेको आहे उनखे खोटे कढंदा। ऐं अॼुकल्ह हाणे उहो ज़मानो न रहियो आहे जो शयूं लिकाए ऐं उन्हनि जे मथां लेबल ॿिया चिपकाए माण्हुनि खे जेको आहे बेवकूफ़ बणाए सघे। जी ठीकु आहे नामिर साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, महिमाननि जा राया तव्हां ॿुधा, प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुतो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।